حضرت موسیٰ علیہ السلام قارون کے دین کی دعوت دین دیو. قارون چڑی پیو, سٹھو جواب نہ ڏنئی. کچھ ڏींहंनि खां पोइ قارون سڄے راج جی دعوت کئی, سॼو راج گھرائیں. حضرت موسیٰ علیہ السلام کے مانو موکلیں تو ماں سجو راج گھرایا ہانے اچھی وائز کر تو سب بدھن. حضرت موسیٰ علیہ السلام کے ڈاڈھی خوشی تھی ہیڈو راج گڈیو سبنی کے ماں اللہ جو نالو سمجھائیندو برکت تھیندی رب راضی تھیندو. حضرت موسیٰ علیہ السلام کے خبر نہیں تو قارون جی نیت خراب آ. قارون چھا کہو جو ہکڑی بازاری عورت گھرائیں, فاحشہ عورت, گندی بد کردار عورت گھرائیں. ان کے دھمکیوں بھی نہیں, ان کے پیسن کی لالچ بھی نہیں. ان کے چین جڑے موسیٰ کلیم اللہ وائز شروع کرے نا تو اتھی کرے راج جے وچ میں موسیٰ جے متھوں زنا جی تہمت ہن جائے. میں ان کے ذلیل کندس. ان کے کیڑی خبر تے عزت تے ذلت اللہ جے ہتھن میں بے کہیں جے ہتھن میں نہ ہے. حضرت موسیٰ علیہ السلام آیو جڑے وائز شروع کی تو ان جے تقریر جے وچ میں وہ گندی عورت اٹھی بیٹھی. حضرت موسیٰ علیہ السلام کی چین بزرگ تھے وہاں وائز تو کریں. کل ہم اساں زنا کئی تھی ہانے مانون کے وائز تو کریں. حضرت موسیٰ جلال میں اچھی ویو, اللہ جو جلالی پیغمبر ہو. اٹھی بیٹھو ممبر تے مائی کھیچیں چھا تھی چاہے بس ڈکن لگی کہ ماں کو غلطی تھی آئی. بس وہ نبی جو جلال جڑے سامو آئو یہ لرزہ برندام تھی وئی. موسیٰ ماں کو غلطی تھی وئی, مجھے توبہ مکھے معاف کر. موسیٰ ماں کو غلطی تھی وئی, تم پاک آ. ماں اقرار تھی کہ تم پاک آ, تم پاک آ. موسیٰ ماں کے قارون چیو, ماں کے دھمکیوں بھی نہیں, ماں کے لالچ بھی نہیں, ماں دھمکے نہیں لالچ میں اچھی ویم. ماں پنجو کارو محکم موسیٰ ماں کے معاف کر. ماں ان جے چون تے یا غلطی کئی تھم, تم بے ڈوہی ہاں, ماں قصوروار ہاں. حضرت موسیٰ علیہ السلام قارون جے طرف تکیو جکو پنجے دور جو وڈو بھوتار ہو, وڈو سردار ہو, وڈو نواب ہو, وڈو خان ہو, وڈو مالدار ہو, وڈو پیسے دارو ہو, دنیا کے نشے نے چور ہو. جڑے موسیٰ کلیم اللہ قارون تے نظر کئی ٹہک پیو دے جو گھٹ نہ کئی تھم تو سا کھلے پیو ٹہک پیو دے مذاقو پیو کرے. حضرت موسیٰ علیہ السلام اللہ سائیں کے عرض کیو, مولا ماں جے کرے تو جو سچو نبی ہاں تو مجھے مدد کر. ہن ہیڈے راج جے وچ میں مجھے عزت تے حملو کرایا ہوا, مولا مجھے مدد کر. اللہ سے فرمایا موسیٰ ماں دھرتی کے تو جو تابیدار تھو بنایا, زمین کے حکم تھو کیا تو زمین تجھی فرما بردار بن جی وجے. موسیٰ زمین کے جے کو حکم کندے زمین تجھو حکم منی دی. حضرت موسیٰ کلیم اللہ دھرتی کھیچے یا عرض خزی ہے, یا عرض خزی ہے, یا عرض خزی. او دھرتی ہی نکھے گی چھڑ ظالم کے, دھرتی نکھے گی چھڑ. دھرتی قارون کے گہن شروع, گوڈن تائیں زمین میں دھس جی ویو. ہانے اکھیوں کھلیس. حضرت موسیٰ کے باہوں بدی چتو تو ماں کے معاف کر. موسیٰ ماں کے معاف کر. موسیٰ ماں کے معاف کر. حضرت موسیٰ تو فرمائے ظالم تو معافی جے لائق نہ ہے. زمین کے حکم کی تو کھچوا تو نکے گی چھڑ چیل تائیں زمین میں دھس جی ویو. حضرت موسیٰ کے اعلاز تو کرے, او موسیٰ مہربانی کر, ماں کے معاف کر. او موسیٰ مہربانی کر. حضرت موسیٰ تو فرمائے ظالم تو معافی جے لائق نہ ہے. زمین کے چوے تو نکے گی چھڑ کندھ تائیں زمین میں دھس جی ویو. حضرت موسیٰ کے اعلاز تو کرے, ماں کے معاف کر, ماں کے معاف کر, ماں کے معاف کر. چتو تو معافی جے لائق نہ ہے. جنہیں سجو غرق تھی ویو. اللہ سائیں فرمایا موسیٰ پٹ گالایو نہ چھوکرا کیر تھا گالائے. جنہیں قارون سجو غرق تھی ویو دھرتی میں. اللہ سے فرمایا حضرت موسیٰ کے موسیٰ تو کیڑا اعلاز کیں تو کہ رحم نہ آئے. یہ گال سمجھو تھا. اللہ سے حضرت موسیٰ علیہ السلام کے فرمایا موسیٰ تو کہ کیڑا اعلاز کیں تو کہ کہل نہ آئی.
موسیٰ मां अल्लाह खे पंहिंजे इज्जत जो कसम हे ज़ालिम तोखे सॾ पियो करे पर जेकॾहिं हिकु दफ़ो मां खे सॾ करे हा न त मां बख़्शे छॾियां मोटी अचो पंज दरवाज़े ते फरमाई तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा चओ सुभान अल्लाह साजो मूसा कलीमुल्लाह हजरत मूसा जो ज़मानो बरसात न पी पे खोड़ वक्त गुजरी वियो माण्हू आया हजरत मूसा कलीमुल्लाह जे खिदमत में अर्ज कयो मूसा मींहुं नथो वसे ॾुकर पइजी वियो आहे भोर मरनि था माण्हू लॾनि था हालत मुल्क जी ख़राब थी वई आहे अल्लाह खे अर्ज़ कर त अल्लाह मींहुं वसाए हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो चङो च त ॿाहिरि मैदान में हली मींहं जे लाइ दुआ घुरऊं 70,000 माण्हू अल्लाह साईं जे तरफ़ां आवाज़ आयो त मूसा ए तोसां गॾु जेके 70,000 माण्हू आया आहिनि न इन्हनि में हिकिड़ो अहिड़ो बि आहे जेको चोट जो चंडो आहे सख़्त क़िस्म जो गुनहगार आहे 40 सालनि खां वठी गुनाह थो करे जहान जो कोई अहिड़ो गुनाह कोन्हे जेको उन न कयो हुजे उन जे करे मां अल्लाह कावड़ियो हां मींहुं बंदि कयो अथमि उन शख्स जे करे मां कावड़ियो हां जेसी ताईं उहो तहां खां जुदा न थींदो न तेसी ताईं मां तहांजी दुआ क़बूल न कंदुसि उनखे अलॻि कर त पोइ तहांजी दुआ क़बूल कयां हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह साईं खे अर्ज़ कयो मौला ॿुधाए कहिड़ो आहे त मां जुदा कयांसि अल्लाह फरमायो त नालो न ॿुधाईंदुसि बस इन्हनि में आहे तूं ऐलान कर त हिकिड़ो शख्स आहे जेको ॾाढो गुनहगार आहे जेको अल्लाह जो बाग़ी आहे उन जे करे अल्लाह नाराज़ थियो आहे ऐं रब न्यापो कयो त जेसी ताईं उहो जुदा न थींदो दुआ क़बूल न थींदी मींहुं न वसंदो तूं ऐलान कर त उहो जुदा थी वञे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह साईं खे अर्ज़ कयो मौला मुंहिंजो आवाज़ एतिरनि माण्हुनि ताईं कीअं पहुचंदो माण्हू तमामु घणा आहिनि अल्लाह साईं फरमायो ऐलान तूं कर आवाज़ मां पाण ई पहुचाईंदुसि हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान कयो अल्लाह तबारक व तआला कलीमुल्लाह जो आवाज़ो सॼी पब्लिक ताईं पहुचायो उन हमरा खे खुखी त वई त आहियां त मां पर निकिरे न पियो हेॾो ॾिसी पियो त मथां ॿियो निकिरे निकितो कोई कोन हिन खे पक थी त मां आहियां हाणे दिल में अल्लाह के एलाज करण शुरू कयईं दिल में जो तो मुंहिंजा अल्लाह मांखे उघाड़ो न कर मुंहिंजा अल्लाह मांखे नंगो न कर मांखे ज़लील न कर मांखे रुसवा न कर ओ मुंहिंजा अल्लाह 40 साल जो ढकियो थी न हाणे मांखे हिकिड़ो मौक़ो ॾे सफ़ा ज़लील थी वेंदुसि थुकुनि में मरी वेंदुसि माण्हू मूंखे ॾाढो ज़लील कंदा ओ मुंहिंजा अल्लाह तोखे तुंहिंजे इज्जत जो कसम तुंहिंजी अज़मत जो कसम तुंहिंजे कुदरत जो कसम तुंहिंजी किबरियाई जो कसम मांखे हिकिड़ो मौक़ो ॾे मौला मां तोसां वाइदो थो कयां त वरी मां गुनाह जे कम जे वेझो न वेंदुसि हे दिल में अल्लाह के इलाज थो करे होॾो हज़रत मूसा जी रड़ ते रड़ा अड़ियो चंडो निकिरे छो नथो इहो आहे कहिड़ो उन जे करे मींहुं बंदि थी वियो आहे माण्हू था मरनि ॾुकर पइजी अड़ियो आहे कहिड़ो निकिरे छो नथो हज़रत मूसा जी रड़ ते रड़ ऐं हो वरी दिल में अल्लाह के इलाज थो करे दिल में थोड़ी देर गुज़री त वॾ फड़ो मींहुं शुरू थी वियो हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह साईं खे अर्ज़ कयो मौला निकितो त कोई कोन मींहुं अची वियो तुंहिंजी ज़ात जो त ईअं चवण हो त जेसिताईं उहो न निकिरंदो तेसिताईं मींहुं न ईंदो मींहुं त अची वियो अल्लाह साईं फरमायो मूसा जंहिंजे करे मींहुं बंदि कयो हुम न उन जे करे वसायो अथमि हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो मौला मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई रब करीम फरमायो मूसा उन दिल में अहिड़ी तौबह कई जो मां रब बख़्शे छॾियोमांसि हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह साईं खे अर्ज़ कयो मौला भला हाणे त ॿुधाए कहिड़ो आहे मां ॾिसां त सही इहो आहे कहिड़ो रब फरमायो मूसा जॾहिं गुनाहनि में गतल हो तॾहिं बि उघाड़ो कोन कयोमांसि हाणे त तौबह कई थई हाणे उघाड़ो कीअं कंदोमांसि मोटी अल्लाह जा दरवाज़ा